पाकिस्तान पारा गाज़ा में इसराइली क़ाबिज़ फोर्सिस तरफ़ां मासूम फ़लस्तीनियुनि ते हमलनि जी मज़म्मत। परॾेही खाते जे तर्जुमान ताहिर हुसैन इंदराबी जो चवणु आहे त गाज़ा में इसराइली हमला शर्म अल शेख अमन मुआहिदे जी खुलियल भनकड़ी आहिनि। उहे हमला अमन जी कोशिशुनि खे सबूताज़ करे रहिया आहिनि। पाकिस्तानी हुकूमत आलमी बिरादरी खां इसराइल तरफ़ां जंगबंदी जी भनकड़ी खे ख़त्म करण जो मुतालबो करे थी। कौमी असैम्बली जी 6 ऐं पंजाब असैम्बली जी 7 तकनि में ज़िमनी चूंडनि लाइ पोलिंग जो अमल जारी। लाहौर, फैसलाबाद, साहिवाल, डेरा गाज़ी खान, सरगोदा, मियांवाली ऐं मुज़फ़्फ़रगढ़ में पोलिंग थी रही आहे। 2792 पोलिंग स्टेशन्स मां 408 खे इंतिहाई हसास ऐं 1032 खे हसास करार ॾिनो वियो। सिक्योरिटी लाइ 20,000 खां वधीक ऑफिसर ऐं अहलकार मुक़रर। केपी जो वॾो वज़ीर सोहेल आफरीदी वफ़ाक़ ऐं कानून लागू कंदड़ इदारनि सां सहकार करे केपी हुकूमत खे दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में इंटेलिजेंस बुनियादनि ते थींदड़ ऑपरेशन जो साथ ॾियण जो चयो आहे। सूबे जी तरक़ी लाइ वफ़ाक़ी इदारनि खे साथ ॾियणो पवंदो। केपी जे गवर्नर फैसल करीम कुंडी जो बयान। संदसि चवणु आहे त ख़ैबर पख्तूनख्वा सूबो वफ़ाक़ खां सवाइ नथो हली सघे। जेकॾहिं अफ़गानिस्तान में अमन आहे त पोइ अफ़गान शहरियुनि खे वापसि वञणु घुरिजे। अफ़गान पनाहगीरनि जे मामले ते केपी हुकूमत सियासत करे रही आहे।